सुना अस्सलाम वालेकुम या अली मदद बतायो फ़कीर हिकिड़ो अला लोग फ़कीर हूंदो वीचारे खे न लालच हूंदी कंहिंमें न छा न छू अला हुनजी कैफ़ियत अहिड़ी रखी जो VIP तरीक़े सां पोइ ॻोठ में रहंदो हर को हिन खे चवंदो तूं अण सुधरियल आहे तूं घर में का शइ कोन थो वठी अची माण्हुनि जो टपड़ बपड़ वठी अचनि को लोही पली वेठी हुजे अला को वॾी पेती वेठी हुजे सामान पिया वठनि पोइ चवंदो हूंदो जो सामान तव्हांखे रुआरींदो मां छा लाइ वठां मूंखे रोअणो न आहे बाबा इहो तव्हांखे रड़ियूं कराईंदो को टेम ईंदो जो बाक़ाइदे तव्हां दाऊं कंदो हिन जो ॻोठ दरिया जे भिक में हूंदो पोइ को टेम थियो त हिननि ते ॿोॾ अची पहुती सुहिणा ॿोॾ जंहिं महिल आई त हर को रड़ियूं पियो करे अदा हिन जी पली बि वई अदा वॾी पेती बि वई अदा हीअ बि शइ वई बताए फ़कीर देरि हिन खे रिली हिकिड़ी कुल्हे ते रखी ऐं अमड़ खे चईंदा मां अचु बसि हलूं ॿियो सामान ई कोन हुओ जीअं जो ॿाहिरि आया त वरी साॻियनि माण्हुनि खे चई बाबा झलींदो मां इहो सामान तव्हांखे रड़ियूं कराईंदो रड़ियूं कयो पिया था हाणे ॿुधायो त तव्हां अण सुधरियल या मां सुहिणा हे आई बताए फ़कीर जी ॻाल्हि